हाई स्कूल पुनल खान चांडियो में मौजूदु आहियूं, जिते अॼु सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। अचो त हिते उस्तादनि ऐं हिन प्रोग्राम में MP गुलाम कादर चांडियो बि मौजूदु आहे। उन्हनि खां पुछूं त हीअ छा था ॿुधाइनि। कल्चर डे जो प्रोग्राम कयूं, जंहिंमें मूंखे मदऊ कयूं ऐं मूं जेके बि 2-2.5 कलाक गुज़ारिया आहिनि, इंतिहाई ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां। ऐं हिननि न सिर्फ़ु मुंहिंजी परफॉर्मेंस ॾिसी आहे, पर हिननि असांखे इहो बि ॿुधायो आहे त असीं हिन फील्ड में त छा, पर तइलीम वारी फील्ड में अॻु भरा आहियूं। हितां जे स्कूलनि जा ॿार यूनिवर्सिटी लेवल ते पहुता आहिनि। जंहिंसां सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो आहे ऐं क़ौमी ॾींहुं ईद जे बराबरि ॾींहुं आहे। महरान TV वारनि जो जेको नारो आहे, असां उन ते क़ाइमु आहियूं त नशो छॾियो, तालीम जेको आहे सो पिरायो ऐं सिंध खे संवारियो। ऐं हिन मौक़े ते मां पंहिंजे सभिनी जेको असांजे इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खे, असांजे MP साहिब बि चयो आहे, मां बि चवां थो त खोड़ ॿार अञा स्कूल अचनि कोन था। तमामु घणियूं सहूलियतूं आहिनि। दरवाज़े खां ॿाहिरि निकितो था त हेॾो आलीशान स्कूल आहे, उन में किताब गवर्नमेंट ऑफ सिंध फ्री थी ॾिए। ऐं साईं खे चयो असांजो जेको फैकल्टी आहे उस्ताद तमामु लाजवाब ऐं कॉम्पिटेंट आहिनि। उनखे गुज़ारिश आहे त पंहिंजा ॿार मोकिलियुनि त जीअं तालीम वधे ऐं असांजी सिंध सुधरे। सादी सुहिणी जवान जोधी आहियां, सादी सुहिणी जवान जोधी आहियां, पर ज़िद्दी आहियां, छो जो सिंधी आहियां, छो जो सिंधी आहियां। सूर सहंदसि, सितम सहंदसि, कोड़ा खाईंदसि, फाही चढ़ंदसि, पर कोन मुड़ंदसि, छो जो सिंधी आहियां, ज़िद्दी आहियां, छो जो सिंधी आहियां। इहो असांजो प्रोग्राम माशाल्लाह सुठे अंदाज़ सां थियो आहे ऐं मूं बि हिसो वरितो पंहिंजे डांस सां। तमामु घणा ख़ुशि आहियूं जे असांजे स्कूल में एकता ॾिहाड़ो थी रहियो आहे ऐं असां हर साल एकता ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻिते मल्हाईंदा रहंदासीं। हाणे तव्हां सभिनी खे हिकु शाइरु ॿुधाईंदुसि। इल्म सां प्यार मुंहिंजो आहे, कलम हथियार मुंहिंजो आहे। इल्म सां प्यार मुंहिंजो आहे, कलम हथियार मुंहिंजो आहे। करे हासिल इल्म सम्झमि त ॼण संसार मुंहिंजो आहे। काल्ह पुछो कंहिं रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देसा कहिड़ो, मूं त चयो मां सिंधी आहियां, सिंधड़ी जिंदड़ी वेसा मुंहिंजो। हूअं त आदमज़ादी आहियां, हूअं त आदमज़ादी आहियां, जेको पायां वेसा मुंहिंजो। हिन दुनिया में अहिड़ी कंहिंजी धरती न आहे, जुग जुगनि खां आहे मुंहिंजी वीज़ा ते मूं वरिती न आहे। अबड़ी आहे सबड़ी आहे, सौदागर लाइ सस्ती न आहे। काल्ह पुछो कंहिं रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देसा कहिड़ो, मूं त चयो मां सिंधी आहियां, सिंधड़ी जिंदड़ी देसा मुंहिंजो। कैमरामैन आक़िब रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, महरान TV न्यूज़ सकरन।